नवी चांडिया कातल नवी चांडिया कातल के मीरपुर बठोड़ो वासी पोरियत सुल्तान चांडियो पंहिंजी घरवारी सां गॾु 16 महीना अॻु पुलिस स्टेशन मीरपुर बठोड़ो भरिसां परासर नमूने क़तल थियल नौजवान पुट नवीद चांडियो जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब सुजावल आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते पीरसन सुल्तान चांडियो साथियुनि खे ॿुधायो त ज़ालिमन मुंहिंजी नौजवान पुट नवीद चांडियो खे बेदर्दी सां क़तल करे ज़ुल्म कयो आहे। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त बठोड़े थाणे ते मुक़रर 2 पुलिस एहलकारनि असगर खॾो अकबर ज़हूर दोस्ती रखण लाइ पुट खे तंग कंदा हुआ, जॾहिं त उन ॾींहुं मज़कूरा पुलिस अमलदारनि गॾिजी मुंहिंजे पुट खे बिजली ठाहिण बहाने वठी विया ऐं शाम जे वक़्तु पुट जो लाशो मिलियो। हिन चयो त क़तल थियल नौजवान पुट जो क़तल केस बठोड़े थाणे ते नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ दाख़िल थियल आहे, लेकिन अॼु ताईं पुलिस पुट जे कातिलनि खे वाइको न करे सघी आहे। हिन चयो त क़तल थियल नौजवान पुट जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ थाणनि जा चकर काटे रहियो आहियां, लेकिन मूं ग़रीब जी केरु ॿुधण वारो न आहे। हिन सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मीरपुर बठोड़े थाणे जे भरिसां क़तल थियल नौजवान पुट नवीद चांडियो जे कातिलनि खे फौरी तौरु गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।